नाज़रीन, मुल्क में वधंदड़ महांगाई ऐं पानी जी खोट ख़िलाफ़ मातली में बि सिंध यूनाइटेड पार्टी पारां फलकारा चौक खां बस स्टॉप ताईं रैली कढी धरणो हंयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुरज़ाक पंवर। वफ़ाक़ी हुकूमत पारां तेल जे अघनि में वाध ऐं मुल्क में वधंदड़ महांगाई ऐं सिंध में पानी जी खोट ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी जे कारकुननि जे वॾे अंग पारां फलकारा चौक खां रैली कढी बस स्टॉप चौक ते धरणो हंयो वियो। धरणे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे SUP अॻवान अरसलान कासकेली, जिस्कम आरीसर जे हयात सिंधी ऐं ॿियनि चयो त वफ़ाक़ पारां तेल जे अघनि में वाध करे महांगाई चोट चाढ़े छॾी आहे, जंहिंसां ग़रीब आवाम जो जीअण जंजाल थी वियो आहे। त ॿिए तरफ़ सिंध में अथरादू पानी जी खोट सबबि ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। पानी जी खोट सबब माण्हू बेरोज़गार थी आपघात करण ते मजबूर आहिनि। एहतजाज जो पेट्रोल जी जगह हिननि हिकिड़े ई हफ़्ते में 60 रुपया फ़ी लीटर ते वधाए छॾियो आहे, उनजे ख़िलाफ़ आहे। ऐं उन खां अलावा माना जेको बिजली जूं क़ीमतुनि में बि हिननि इज़ाफ़ो करे छॾियो आहे, जंहिंजे करे हिते जूं असां जूं रोज़ वापराइण वारियूं शयूं आम तौर ते जेको अटो, गिहु, तेल ऐं रोज़मर्रा ते जेका शइ असां वापरायूं था उहे बि महांगियूं थी वियूं आहिनि। ग़रीब आवाम जो जीअण जंजाल थी वियो आहे। आम वापरे जी शयुनि में जेका अचानक महंगाई आई है उन पोहरे तबके के वॾो नुक़सानु ॾिनो आहे। किराए में वधंदो ऐं उन सां गॾु ॿिया बि मसइला थींदा। महंगाई कई वई आहे, इन में सिंधी माण्हू ऐं माण्हुनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। जहिड़ो कर माना के बि सूरत में माण्हू जी नथो सघे। जेको 500 रुपया कमाए थो उहो शाम जो 700 रुपया किलो गिह किथां वठे। मुज़ाहिरीन पारां महांगाई ते ज़ाब्तो आणे सिंध मां पानी जी खोट ख़त्म करण जो मुतालबो कयो वियो। कैमरामैन एजाज़ निज़ामानी सां गॾु अब्दुरज़ाक पंवर, आवाज़ TV न्यूज़, मातली।